अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डिबेट सां गॾु मां आहियां मेज़बान फयाज़ नाइश। नाज़रीन, अॼु सॼी सिंध में चूंडुनि जो जेको मलदियाती इदारनि जी चूंडुनि जो आख़िरी मरहलो जेको आहे उहो पाए तकमील ते पहुतो ऐं जेके 6 डिवीज़न हेडक्वार्टर में जेके मेयर चूंडणा हुया 6 जॻहियुनि ते पीपल्स पार्टी कामयाबी हासिलु कई आहे ऐं सभ खां अहम कामयाबी जेका आहे उहा कराची में ॻणी पई वञे, जिते मुर्तज़ा वहाब बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जेको आहे उहो पंहिंजो मेयर चूंडिजी वियो आहे ऐं मुर्तज़ा वहाब साहब जी वालदा जेका आहे फौज़िया वहाब सिद्दीकी साहिबा जेका आहे उहा पीपल्स पार्टी जी MNA बि रही आहे, जॾहिं त उन सां गॾोगॾु उहा पीपल्स पार्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी बि रही आहे। त मतिलबु आहे हिकिड़ो ट्रू सेंस में हिकिड़ो पार्टी जो जियालो जेको आहे उहो थियो आहे। उन सां गॾोगॾु जेको डिप्टी मेयर थियो आहे सलमान मुराद, उनजो वालिद साहब अब्दुल्ला मुराद साहब बि जेको आहे पीपल्स पार्टी जो जियालो रहियो आहे। त हिकिड़ी ट्रू सेंस में पार्टी जे जियालनि जी क़यादत जेका आहे उहा कराची जी मेयर ऐं डिप्टी मेयरशिप लाइ नामज़द कई वई ऐं उन्हनि में फतह हासिलु कई। 173 वोट उन्हनि खया, जिन ते 160 वोट जमात इस्लामी जे हाफ़िज़ नईम रहमान खया हुआ। ईअं ई जेको आहे हैदराबाद जे अंदरि काशिफ़ शोरो साहब जेको ऐं सगीर कुरैशी साहब जी जोड़ी जेका आहे उहा अॻुवाटी पंहिंजो अनअपोज़ थी वई हुई, जॾहिं त ॿियनि ज़िलनि डिवीज़न हेडक्वार्टर में भी जेको आहे पीपल्स पार्टी अरसलान शेख साहब जेको अॻे मेयर हुआ सखर जा उहे उते चूंडिजी विया आहिनि, जंहिं त लोहर साहब जेके आहिनि उहे लाड़काणे जा, ईअं भट्टी साहब मीरपुर ख़ास जा ऐं 6 डिवीज़नल हेडक्वार्टर जे अंदरि जेको आहे उहे अची विया आहिनि मेयर पीपल्स पार्टी जा। उन सां गॾोगॾु जेके 22 म्यूनिसिपल पंहिंजो डिस्ट्रिक्ट काउंसिल्स हुयूं उहे बि जेको आहे पीपल्स पार्टी ॿुहारे वई आहे। ईअं म्यूनिसिपल कमेटियुनि ऐं टाउन कमेटियुनि जे हवाले सां बि वॾी अक्सरियत सां पीपल्स पार्टी स्वीपिंग जेका लैंडस्लाइड स्वीप कई आहे, इहा जेका आहे नतीजा आहिनि ऐं उन हवाले सां गुफ़्तगू कंदासूं। कराची मां धरती TV जा चीफ रिपोर्टर शबीर लाशारी साहब सां गॾु आहिनि, जॾहिं त लाड़काणे मां मुनवर हिंद साहब ऐं शहीद बेनज़ीराबाद मां इम्तियाज़ कीरियो साहब सां गॾु आहिनि। शबीर, शुरूआत तव्हां खां कयूं था कराची जा हालवाल जो। मेयर जा त ॿुधायासीं असां पंहिंजे नाज़रीन खे, पर कराची में हिकिड़ा 25 जेके आहिनि उहे टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स हुयूं, उन्हनि जे नतीजनि जो छा थियो? वॾी महिरबानी फैज़ साहब। बिल्कुलु जीअं तव्हां मेयर जा नतीजा त ॿुधाए छॾिया, पर कराची में टोटल 25 जेके आहिनि उहे टाउन हुया। उन्हनि टाउननि में पाकिस्तान पीपल्स पार्टी 13 टाउन्स ते पंहिंजा जेके आहिनि उम्मीदवार नामज़द कया हुआ, टाउन चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जा। ऐं अॼु उन्हनि जा जेके नतीजा आहिनि उन्हनि 13 ई टाउन्स ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा फतह हासिलु कई आहे। उन सां गॾोगॾु 9 जेके टाउन आहिनि उते जमायत मां 3 त जेके आहिनि मलीर ज़िले जा जी, जंहिंमां जेको आहे गडाप में 9 यूसियूं हुयूं, उहे 9 जूं 9 ई पीपल्स पार्टी खटियूं हुयूं ऐं जॾहिं त मलीर जूं जेके 10 यूसियूं जंहिंमां 6 पीपल्स पार्टी खटियूं हुयूं, 1 जमात इस्लामी, 2 PTI ऐं 1 PMLN जो थियो हुयो ऐं इब्राहिम हैदरी जूं 11 मां 6 पीपल्स पार्टी खटियूं हुयूं, 1 जेको आहे जमात इस्लामी, 2 PTI ऐं 1 PMLN जो हुयो। ईअं कुरंगी जो जेको आहे मॉडल कॉलोनी वारो जेको हुयो जंहिंमें 8 यूनियन काउंसिलूं हुयूं, उहो त ज़ाहिर आहे कुरंगी जूं मुंहिंजे ख़्याल में जेके 4 ई टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स आहिनि उहे पीपल्स पार्टी न खटे सघी आहे। कुरंगी जो जेको हिकिड़ो टाउन आहे न उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियो आहे, कुरंगी टाउन जे नाले सां जेको टाउन आहे उहो। बाक़ी ओभर ज़िले जा जीअं सफूरा टाउन आहे ऐं पंहिंजो सोराब ॻोठ टाउन आहे, इहे टाउन जेके आहिनि उहे पंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी खटिया आहिनि। अहिड़ी रीति चनेसर टाउन जेको आहे उहो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियो आहे ओभर ज़िले जो। जेको कोरंगी टाउन आहे उनमें 11 यूनियन कमेटीज़ हुयूं, 4 पीपल्स पार्टी जूं, 4 जमात इस्लामी जूं ऐं उन्हनि जा सर नतीजा जेके आहिनि उहे वरी हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि ते ॻणप जेका आहे उहा थी, उन्हनि में चेंजिंग थी। चलो ठीकु आहे। बहरहाल मजमूई तौर ते 25 टाउन आहिनि कराची जा, जिन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पहिरें ॾींहुं जॾहिं उम्मीदवारनि जा नाला अनाउंस पे कया त उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो वाज़े कयो त असांखे 13 टाउन्स ते वाज़े अक्सरियत हासिलु आहे, असां 13 टाउन ते ई पंहिंजा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जेके आहिनि उहे बीहारियूं था ऐं अॼु जेके नतीजा आहिनि उन्हनि मूजिबि 25 मां 13 टाउन्स ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जेके आहिनि उहे कामयाबु थी चुका आहिनि। 9 टाउन जेके आहिनि उन्हनि ते जमायत इस्लामी कामयाबु थी आहे, 3 टाउन जेके आहिनि उहे जेको आहे पाकिस्तान इंसाफ़ 3 हुतां खईं, हिकिड़ो पंहिंजो कुरंगी मां खईं ऐं ईस्ट में मुंहिंजे ख़्याल में सफूरा जो वारो चनेसर ॻोठ, सोराब ॻोठ, सफूरा ॻोठ ऐं चनेसर ॻोठ
टे जेके आहिनि इहे पका आहिनि लिस्ट जा। हाँ, छाकाणि त सोराब ॻोठ वारो जेको हुयो उते 8 मां 6 पीपल्स पार्टी खटियूं हुयूं ऐं जेको आहे सफूरा वारे 8 मां 4 पीपल्स पार्टी खटियूं हुयूं ऐं जॾहिं त ऐं तव्हांखे ॿुधायां जेके टाउन जॾहिं जेको आहे चनेसर ॻोठ वारे मां 8 मां 4 पीपल्स पार्टी खटियूं हुयूं। जी बिल्कुलु। ऐं ॾिसो न ॾखण ज़िले में लियारी टाउन रुगो हिकिड़ो टाउन जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियो आहे। अहिड़ी रीति कोरंगी ज़िले मां हिकिड़ो जेको टाउन टाउन ई ॿ हुया, हिकिड़ो सदर हिकिड़ो सदर ऐं ॿियो लियारी, सदर जो अनापोज़ थी वियो, पीटीआई ॾे वियो ऐं हिकिड़ो जेको आहे बाक़ी टाउन जेको लियारी टाउन बचो उहो पीपल्स पार्टी खटियो आहे। अहिड़ी रीति कोरंगी में जेको कोरंगी टाउन आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियो आहे। ओभर ज़िले में सफूरा टाउन, उनखां अलावा चनेसर टाउन ऐं टियों जेको टाउन आहे उहो आहे सोराब ॻोठ टाउन। डिस्ट्रिक्ट वेस्ट जे अंदरि पीपल्स पार्टी तमामु वॾो कारनामो कयो आहे। उते मिसाल तौर औरंगी टाउन में 4 यूनियन कमेटीज़ 8 मां ऐं पंहिंजो जेको आहे मोमिनाबाद में 9 मां 3 ऐं पंहिंजो मंगो पीर में 16 मां 9 मतिलबु आहे उते त 2 टाउन वेस्ट मां खटणु इहो काफ़ी 4 साईं। औरंगी टाउन जेको आहे उहो टाउन खटियो वियो आहे। मंगो पीर टाउन जेको आहे उहो खटियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी। इहे 2 जेके आहिनि उतां खटिया अथनि। ऐं अहिड़ी रीति जेको पंहिंजो माड़ीपुर क्यामाड़ी ज़िलो आहे उन में माड़ीपुर टाउन, मोरड़ो मीरभर टाउन, इहे 2 टाउन जेके आहिनि ऐं बलजा टाउन 3 इहे जेके आहिनि उहे 3 उतां खटिया अथनि पंहिंजो क्यामाड़ी में आहिनि 3। हा, इहे 3 खटिया अथनि। पर क्यामाड़ी ज़िलो ऐं मलीर ज़िलो मुकमल स्वीप कयो अथनि बिल्कुलु टाउन जे हिसाब सां। बिल्कुलु बिल्कुलु। ओके, तो मजमूई तौर ते इहा सूरत बीठी आहे त टाउन में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा अॻिते आहे ऐं 25 मां 13 टाउन जेके आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खटिया आहिनि, 3 टाउन पीटीआई ऐं 9 टाउन जेके आहिनि उहे जमायत इस्लामी खटिया आहिनि। इहा सूरत हाल आहे। जो मुनवर हाल अहवाल ॾिजो लाड़काणे डिवीज़न जा। हेलो जी हेलो मुनवर, हा लाड़काणे डिवीज़न जा हाल अहवाल ॾिजो। हाँ जी फयाज़ साहब, लाड़काणे में भी जेको मेयर, डिप्टी मेयर ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन वाइस चेयरमैन जी इलेक्शन हुई। लाड़काणे में डिस्ट्रिक्ट काउंसिल लाड़काणे ज़िले जी पहिरियां सूरत हाल थो ॿुधायां त इम्तियाज़ अहमद लगारी जेको आहे उहो चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल जो ऐं असदुल्ला भुट्टो जेको आहे वाइस चेयरमैन उहे पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था। जेके 57 वोट खणी कामयाब थिया, टोटल 69 जेके वोट हुया डिस्ट्रिक्ट काउंसिल ते। त अहिड़े हवाले सां म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणो ते मेयर लाइ अनवर अली लोर ऐं डिप्टी मेयर लाइ मोहम्मद अमीन शेख जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवान हुआ उन्हनि जेको आहे 29 वोट खणी टोटल 32 वोटनि मां 29 वोट खणी कामयाब थिया। 3 जेके आहे उहे जीडीए जा उमेदवार हुआ जिन हुन इलेक्शन जो प्रोसेस में हिसो न वरितो ऐं उन्हनि हुनजो बाइकाट कयो। अहिड़े हवाले सां लाड़काणे शहर जा 4 जेके आहिनि हैदरी टाउन, सचल टाउन, एम्पायर टाउन ऐं दड़ी टाउन जा जेके चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन हुआ उहे बि बिना मुक़ाबले जेको आहे कामयाब थी विया आहिनि। उन्हनि जे साम्हूं को बि उमेदवार जेको आहे साम्हूं न आयो। अहिड़ी तरह लाड़काणे में 2 जेके टाउन आहिनि, टाउन कमेटी डोकरी आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी हाराई आहे ऐं जीडीए जा जेके उमेदवार आहिनि चेयरमैन हुयो अब्दुल हमीद जेसर ऐं वाइस चेयरमैन फैसला सुमरो उहे खटी विया आहिनि। उहे उनड़ ग्रुप जा जेके आहिनि जेके उन सां तालुक़ु रखंदड़ हुआ उहे खटी विया आहिनि। अहिड़ी तरह टाउन कमेटी जेके बाड्रा आहे, बाड्रा टाउन कमेटी बि जीडीए उनड़ ग्रुप जो जेको चेयरमैन आहे बदरुद्दीन खारियो ऐं वाइस चेयरमैन आहे गुलज़ार अली गोपान उहो उन्हनि जेको आहे टाउन कमेटी खटी आहे। हाणे लाड़काणे ज़िले मां 2 जेके टाउन कमेटी आहिनि बाड्रा ऐं डोकरी उहा पीपल्स पार्टी हारायूं आहिनि ऐं जीडीए जा जेके उमेदवार आहिनि उन्हनि जेको आहे टाउन कमेटियूं जेको आहे अच्छा म्यूनिसिपल कमेटीज़ जेके आहिनि पंहिंजो मुनवर रतो देरो ऐं नओं देरो मुंहिंजे ख़्याल में म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि। रतो देरो जेको आहे उहा म्यूनिसिपल कमेटी आहे। उते चेयरमैन एडवोकेट मुनीर अहमद जलबानी ऐं वाइस चेयरमैन नदीम अख्तर सूमरो जेको आहे उहे हुनजा जेको आहे पंहिंजो म्यूनिसिपल कमेटी रतो देरो जा जेके आहिनि उहे चेयरमैन पीपी जा उमेदवार ऐं बिना मुक़ाबले जेको आहे उहे बि जेको आहे खटी विया आहिनि। अहिड़ी तरह म्यूनिसिपल कमेटी जेकी नओं देरो आहे उन ते बि चेयरमैन अब्दुल ख़ालिक भुट्टो आहे ऐं वाइस चेयरमैन मोहम्मद अनवर बुरड़ो आहे उहे बि बिना मुक़ाबले खटी विया आहिनि। उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां उन्हनि जो तालुक़ु आहे। अच्छा मुनवर, बाक़ी जेके 4 ज़िला ॿिया आहिनि लाड़काणे डिवीज़न जे अंदरि उन्हनि में चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल जा चेयरमैन उन्हनि जी छा सूरत हाल आहे? कंबर शदाद कोट, शिकारपुर, जेकबाद ऐं कश्मीर कंदकोट। हा बिल्कुलु फयाज़ साहब, जेकबाबाद जे हवाले सां ॿुधायां त डिस्ट्रिक्ट काउंसिल जेकबाबाद जे लाइ चेयरमैन आहे ताहिर हुसैन कोसो
ऐं वाइस चेयरमैन आहे रुज़वान ओडो। इन्हनि जो बि तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे ऐं बिना मुक़ाबले जे इहे बि कामयाबु थिया आहिनि। ऐं म्यूनिसिपल कमेटी आहे जेकवाबाद जी, उन ते पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ आहे मीर गुलाम अब्बास जखरानी, उहो चेयरमैन थियो आहे। ऐं वाइस चेयरमैन ते इमरान अबड़ो, इहे ॿई बिना मुक़ाबले पीपल्स पार्टी जा अॻुवान जेके आहिनि उहे चूंडिया आहिनि। कश्मीर कंदकोट ज़िले काउंसिल लाइ गुल मोहम्मद जखरानी चेयरमैन थियो आहे ऐं वाइस चेयरमैन ते अल्ताफ़ अहमद खोसो जेको आहे उहो वाइस चेयरमैन थियो आहे। म्यूनिसिपल कमेटी कश्मीर कंदकोट लाइ गुलाम राशिद सुंदरानी चेयरमैन आहे ऐं वाइस चेयरमैन शेर सोरियानी जेको आहे सो चूंडिया विया आहिनि। अहिड़ी तरह कंबर शदादकोट ज़िले जे लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल कंबर शदादकोट लाइ चेयरमैन कमरदीन गोपान थियो आहे ऐं वाइस चेयरमैन गुलाम मोहम्मद इसरान, इहे बि बिना मुक़ाबले थिया आहिनि। पीपल्स पार्टी सां हिननि जो तालुक़ु आहे। म्यूनिसिपल कमेटी कंबर जे लाइ रेहान ख़ान चांडियो जेको सरदार ख़ान चांडियो जो भाउ आहे उहो चेयरमैन थियो आहे ऐं वाइस चेयरमैन लाइ नूर अहमद मक्सी जेको मक्सी बिरादरी जे ग्रुप जो आहे उहो वाइस चेयरमैन थियो आहे। इहे बिना मुक़ाबले खटिया आहिनि। अहिड़ी तरह कंबर शदादकोट जूं जेके मुख़्तलिफ़ टाउन्स आहिनि उन्हनि ते बि बिना मुक़ाबले पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उमेदवार आहिनि उहे कामयाबु थिया आहिनि। शिकारपुर ज़िले जे लाइ चेयरमैन जे लाइ ज़ुल्फ़िकार कमारियो जेको आहे सो हुनजो चेयरमैन मुंतख़ब थियो आहे। अहिड़ी तरह जेको लाड़काणो डिवीज़न आहे उहो अक्सरियत जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके अॻुवान उमेदवार हुआ उहे सोभारा थिया आहिनि। अच्छा, पंहिंजो इम्तियाज़ कीरियो साहब, हाल वाल जो शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा। बिल्कुलु फयाज़ साहब, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शहीद बेनज़ीराबाद ज़िलो गॾु रहियो आहे, पर हाणे बलदियाती इलेक्शन में तव्हांखे ॿुधायूं त शहीद बेनज़ीराबाद जेको डिवीज़न आहे जंहिंमें 3 ज़िला आहिनि, नौशर फिरोज़, सांगड़ ऐं शहीद बेनज़ीराबाद, क्लीन स्वीप कई आहे ऐं इन्हनि जे ज़िले काउंसिल जा चेयरमैन, वाइस चेयरमैन, म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन, वाइस चेयरमैन, जॾहिं त नवाब शाह पहिरियों भेरो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन थियो आहे, इन जो मेयर, डिप्टी मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टी जा बिना मुक़ाबले खटिया आहिनि, कामयाबु थिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो ज़िले काउंसिल जो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले सदर अली अकबर जमाली थियो आहे, जॾहिं त वाइस चेयरमैन इंजीनियर अब्दुल रसूल बिरोई जेको पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद सालके जो दौर जो सदर हुयो उहो वाइस चेयरमैन थियो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं इन ज़िले जूं टोटल जेके यूनियन काउंसिलूं उहे टोटल 59 हुयूं ऐं 59 जेके यूनियन काउंसिल जेके आहिनि उन जा जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार ई कामयाबु थिया आहिनि। त अहिड़ी तरीक़े सां तव्हांखे ॿुधायूं त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाब शाह जो मेयर काज़ी मोहम्मद रशीद भट्टी थियो आहे, जॾहिं त डिप्टी मेयर मुबशर आरई थियो आहे। ऐं बिना मुक़ाबले जेको आहे कामयाबु थिया आहिनि। ऐं हिन ऐं जेको म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाब शाह इन जा 2 टाउन आहिनि, हिकिड़ो HM खोजा टाउन कॉर्पोरेशन आहे, ॿियो ओल्ड नवाब शाह टाउन कॉर्पोरेशन आहे। HM खोजा टाउन कॉर्पोरेशन जो चेयरमैन सैयद आतिफ ज़ैदी थियो आहे, जॾहिं त ओल्ड नवाब शाह टाउन जो जेको चेयरमैन आहे हयात काके पोटो थियो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 8 टाउन कमेटियूं आहिनि, जंहिंमें सकरंद, काज़ी अहमद, दौलतपुर, शाहपुर जहानिया, बांधी, दौड़, जामसाब, बुछेरी, इन्हनि टाउन कमेटी में जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सोभारी थी आहे। अहिड़े ई तरीक़े सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सकरंद जी छा सूरत हाल रही? सकरंद सर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन थियो आहे, शाह साहब आहे उहो, ऐं वाइस चेयरमैन बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कामयाबु थियो आहे। जॾहिं त ज़ैन शाह जी जेकी पार्टी अॻे त जेको हुयो पीर ज़ाकरी हुयो पंहिंजो हुते चेयरमैन, हाणे को ॿियो नामज़द थियो हुयो, साॻियो नामज़द थियो हुयो? पीर ज़ाकरी जे ख़ानदान में आहे, शाह साहब नौजवान आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे उहो कामयाबु थियो आहे। सांगड़ जी सूरत हाल तव्हांखे ॿुधायूं त ज़िले काउंसिल जो चेयरमैन अली हसन हिंगोर जो, जॾहिं त वाइस चेयरमैन जाम ज़हीर ख़ान थियो आहे। ऐं सांगड़ म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन राशिद मुगल थियो आहे, जॾहिं त वाइस चेयरमैन नेमत बादशाह थियो आहे। ही बिना मुक़ाबले कामयाबु थिया आहिनि। ऐं जॾहिं त सांगड़ ज़िले में टोटल 73 यूनियन काउंसिलूं आहिनि, जॾहिं त 4 म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ई जेके उम्मीदवार आहिनि उहे कामयाबु थिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां नौशर फिरोज़ जी ॻाल्हि कयूं त नौशर फिरोज़ ज़िले काउंसिल जो चेयरमैन जेको आहे सुहेल अख्तर अब्बासी, वाइस चेयरमैन अली शेर भुरट बिना मुक़ाबले कामयाबु थिया। जॾहिं त नौशर फिरोज़ म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन पीर कुर्बान अली, वाइस चेयरमैन काशिफ मुस्तफ़ा मेमन। ऐं इन में तव्हांखे ॿुधायूं त 8 टाउन कमेटियूं आहिनि, उन्हनि ते ई बिना मुक़ाबले जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ई उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि। जी सर, वॾी महिरबानी तव्हांजी इम्तियाज़ ऐं पंहिंजो इम्तियाज़ कीरियो साहब ऐं मुनवरिन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि त इम्तियाज़ खां पुछणु विसरी वियो, बांधी में जेको आहे उहा मुंहिंजे ख़्याल में इम्तियाज़ जेकॾहिं लाइन ते आहे
त बांदी में पीपल्स पार्टी जेका चेयरमैनशिप जी जेका नॉमिनेशन कई आहे उहा हिकिड़ी असांजी पढ़ी लिखी नौजवान भेण आहे। मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। पीपल्स पार्टी काफ़ी जाइनि ते इहे तजुर्बा कया आहिनि जिते हुननि खे इन तरह जी पोटेंशियल वारी का ख़ातून नज़र आई आहे त उनखे हुननि पंहिंजी लीडरशिप जो रोल ॾिनो आहे। जमाली छोकिरी आहे ज़ाहिर आहे उहा पीपल्स पार्टी जो सां उनजे ख़ानदान जो पुराणो तालुक़ु आहे। बहरहाल हीअ ॿी जेका पंहिंजो इहो शबीर सुठी ॻाल्हि जेका थी आहे जी उहा इहा थी आहे त हीअ पंहिंजो जेसिताईं पंहिंजा ॿिया डिविज़न पंहिंजो रिपोर्टर अचनि मुंहिंजे ख़्याल में सही मां तव्हांखे मेयर जे जेके आहिनि उनजा हवाला ॾियनि हा त जेका मेयर जी चूंड थी आहे उन में जेको ख़दशो हुयो उहो ई थियो जमायत इस्लामी जे हवाले सां। जमायत इस्लामी जेको वॾियूं वॾियूं दावाऊं पे कयूं त असां वटि जेका आहे सो 194 मेंबर्स जी जेका आहे वॾी अक्सरियत आहे ऐं असीं अक्सरियत सां खटींदासीं छाकाणि त PTI बि असांजी इतिहादी आहे। पर जीअं जेको आहे 15 जून खां अॻु में 2 ॾींहं अॻु में PTI जे अंदरि हिकिड़ो धड़ो साम्हूं आयो ऐं 3 खां वधीक मेंबरनि इहो जेको आहे ऐलान कयो त असां पंहिंजी पार्टी जे इन फ़ैसिले खे तस्लीम नथा कयूं ऐं असां जमायत इस्लामी खे वोट न कंदासीं। पर ॿिए पासे जेको आहे जमायत इस्लामी जे हाफ़िज़ नईम रहमान जो इहो मौक़िफ़ हुयो त उहे माण्हू जेके आहिनि होस्टेज करे किथे रखिया विया आहिनि ऐं जेकॾहिं उन्हनि खे छॾियो वञे त उहे ईंदा वोट कंदा अहिड़ी क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे। अॼु असां ॾिठो त जेके गिरफ़्तार हुया उहे सिर्फ़ु 3 माण्हू हुया ऐं उन्हनि टिनी खे जेको आहे उहो पहुचायो उते उन्हनि पंहिंजे वोट जो जेको हक़ आहे राय दही जो उहो इस्तेमालु कयो। पर 3 खां वधीक जेके PTI जा मेंबर हुया टोटल शायदि उन 33 आहे उहे आया ई कोन ऐं उन्हनि ईअं चयो असीं न ईंदासीं इन वोटिंग जो जेको आहे हिसो न बणिजंदासीं। ऐं नतीजे तौरु असां ॾिठो त जेको आहे जमायत इस्लामी हाराए वई 161 वोट खणी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी 173 वोट खणी 12 वोटनि जी बरतरी ते मेयर ऐं डिप्टी मेयर जेका आहे चूंडाए वई। पर जेका उन में अफ़सोस जेकी ॻाल्हि आहे पंहिंजो फयाज़ साहब उहा इहा आहे त जेॾीमहिल मुर्तज़ा वहाब जे मेयर जो ऐलान थियो त आर्ट्स काउंसिल ॿाहिरां बीठल जेके जमायत इस्लामी जा कारकुन उहे मच्छरजी पिया ऐं उन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि मथां पथराव करे ॾिनो ऐं जेको आहे उते घड़ी सवाल आहे आर्ट्स काउंसिल जे ॿाहिरां वारो जेको इलाइक़ो हो उहो जंग जो मैदान बणिजी वियो। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत खे शाबस आहे उन्हनि टॉलरेंस जो जेको मुज़ाहिरो कयो मौक़े ते ई पुलिस ऐं रेंजर जा अटाला पहुता जन जेको आहे लॉ एंड ऑर्डर जी जेका सिचुएशन आहे मेंटेन कई ऐं कारकुननि खे छिड़ो छिड़ करे छॾियो। पर जमायत इस्लामी जो जेको इहो रवैयो आहे उहो इंतिहाई अॼु जेको आहे हिकिड़ो ख़ौफ़नाक नज़र आयो त माना ही जमहूरी जेको आहे हिकिड़ो प्रोसेस हो हिकिड़ो अमल हो जंहिंमें वोटिंग थी जंहिंखे मर्ज़ी हुई जंहिंजी उनखे उन वोट कयो पर जीअं ई ऐलान थियो त ॿाहिरां मच्छरजी विया उहे कारकुन जेके अॻुवाट तयारु बीठा। त हाणे इहो हिकिड़ो अलार्मिंग सिचुएशन आहे त इहा KMC जो जेको इहो हाउस आहे इहो कीअं हली सघंदो इन पोज़ीशन में। त इहा ॾाढी हिकिड़ी शाहीन कुरैशी साहब असांखे जॉइन कया मुंहिंजा मारूफ़ सहाफ़ी ऐं तजनिगार आहिनि। कुरैशी साहब आज आखिरकार ये सिंध के अंदर लोकल गवर्नमेंट का जो आखिरी मरहला था वो खैर खूबी से हो गया। 6 के 6 डिवीज़नल हेडक्वार्टर के मेयर्स जो हैं वो पीपल्स पार्टी के आ गए और बाकी जो 22 डिस्ट्रिक्ट रहते हैं उनके चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल्स के वो भी पीपल्स पार्टी के आ गए। तो आपके ख्याल में ये जो है इसको लाहौर के अंदर बैठे हुए हमारी सहाफ़ती बरादरी और हमारे जो तज्ज़िया निगार भाई हैं वो उसको किस तरह देख रहे हैं? देखिए ये बड़ा अच्छा सवाल किया फैयाज़ नाइक साहब। मैं बड़ा पहले ही आपका मोतरफ़ हूँ। पंजाब में ये बात करना बहुत ज़्यादा ज़रूरी थी क्योंकि मैं दिन भर में नोट कर रहा था कि मीडिया जो है सिंध के अंदर के सहाफ़ियों के अलावा जो है उनको तो थोड़ी तकलीफ ज़्यादा ही लग रही है। मुझे बुरा न मनाइएगा कि बर्दाश्त नहीं होता पाकिस्तान पीपल्स पार्टी का कोई भी फतह हो। और चूँकि ये माशरा जो है हमेशा से भुट्टो और पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम और आमराना क़ुव्वतों की तकसीम का शिकार रहा है, चाहे वो ज़ियाउल हक हो उससे पहले हो या ज़ियाउल हक के बाद हो। तो मैं ये लोगों को पता होना चाहिए और हमें बहुत ओपनली डिस्कस करना चाहिए कि कुछ चैनल्स पे मैं देख रहा था कि वो तो बेचारे गमज़दा हैं कि कैसे हो गया। भाई ये एक प्रोसेस है और अगर आपको प्रॉब्लम है कि वो जो PTI के 30-31 आदमी नहीं आए उन्हें ले आइएगा, सामने पेश कर दीजिएगा, उन्हें किसने अगवा किया है नहीं किया है वो सामने आ जाएगा। आप अपने दिल को थाम के बैठें, कोई थोड़ा सा बर्दाश्त रखें। पाकिस्तान पीपल्स पार्टी के लिए भी थोड़ी सी, ज़्यादा तो नहीं रख सकते, आप बर्दाश्त रख लें।
تو لیکن یہ ہے کہ جو جمہوری قوتیں ہیں وہ یہ سمجھ رہی ہیں کہ پاکستان پیپلز پارٹی جو کہ ہمیشہ جمہوری روایات اور پاکستان کی آئین سے لے کر عوام تک جو ہے ان کی سیاست کو لے کر چلی ہے، تو آج جب یہ اس طرح کے کنگ پارٹیاں بے نقاب ہوتی جا رہی ہیں، اور خاص طور پہ جب یہ آئی پی پی جو استحکام ہے، بلکہ میں عدم استحکام کہتا ہوں، استحکام جو پاکستان ہے کے دعوے دار ہیں، جو جہازوں کے اوپر اپنی جمہوریت ہی چلاتے رہے ہیں، اور جب انہیں پتہ بھی نہیں چلتا کہ پاکستان کی افواج کے خلاف جو ہے عمران خان بہت زیادہ باتیں کر رہے ہیں، ایک دم اچانک انہیں پتہ چل جاتا ہے، تو وہ سابقہ لاڈلوں کے ساتھ دوستیاں نبھا رہے ہیں، چاہے نون لیگ ہو اس میں، چاہے کچھ ہو، تو ان کو تو آپ جمہوری طور پہ سیاسی طور پہ تنقید نہیں کر سکتے. لیکن اگر پاکستان پیپلز پارٹی کی فتح کا بات کریں تو میں پھر دوبارہ ریپیٹ کروں گا کہ گزشتہ دنوں باغ کے اندر جو ایک ایم ایل اے کی سیٹ جو ہے پیپلز پارٹی نے نون لیگ کو ہرائی ہے، جس میں ایک صحافی نے حصہ لیا اور مریم نواز بھی وہاں جلسہ کر کے آئیں. لیکن آج کراچی کے اندر پیپلز پارٹی کی سپورٹ کی ہے نون لیگ اور جمعیت علماء اسلام والوں نے. درست کی ہے، وہ کی ہے اس لیے کہ ورنہ شہباز شریف بھی جو ہے اگر 65-64 ایم این اے پیپلز پارٹی کے نہ ہوں تو وہ وزیر اعظم نہیں رہ سکتے. آپ کی بات سے میں ایگری کرتا ہوں، لیکن جو نون لیگ کی سیاست کی حالت ہے وہ یہ بھی ہے کہ جس طرح سے مندوخیل جب جیتے تو یہ ان کے مفتاح اسماعیل ہار گئے تھے، تو جب بھی انہوں نے ماتم کیا کہ کوئی دھاندلی ہو گئی، اور پاکستان کے میڈیا کا بالخصوص چونکہ آپ نے سوال کیا کہ بھئی اگر چھٹے نمبر پہ پاکستان کا میڈیا پیپلز پارٹی کو پلیس کرتا ہے تو وہ اپنے تعصب کو یا تجزیے کو اپ گریڈ کرے، اپ ڈیٹ کرے، اپنے انالیسز کو اپ گریڈ کرے. اور اسی طرح اس دن ہوا کہ جس دن باغ کی سیٹ جیتی تو جو ہے وہ ہینا پرویز بٹ جو مریم صاحبہ کی بڑی اسپوکس پرسن ہے، اور تارڑ صاحب جو ہیں. اچھا، ایک اور مختلف سوال کرتا ہوں، آج کی اس جیت کا آپ کے خیال میں پنجاب کے سیاسی منظرنامے پہ کوئی امپیکٹ آپ دیکھ رہے ہیں؟ بہت زیادہ اچھا فرق ہے. پنجاب کے اندر آلریڈی جو ہے نون لیگ کی پالیٹکس جو ہے، جس کو بنایا گیا تھا، جس کو گھڑا گیا تھا، جس کے رد عمل بھی سامنے آئے، اور یہ ہر بار معاہدے کر کے باہر چلے جاتے ہیں. آج بھی جو ہے نواز شریف کبھی نیلسن منڈیلا بنتے ہیں، کبھی 3 سال کے لیے باہر چلے جاتے ہیں، اور پھر جو ہے انہوں نے پی ڈی ایم بھی توڑی اور اس کا بلیم جو ہے بلاول بھٹو زرداری پہ دیا. تو میں یہ سمجھتا ہوں کہ یہاں کی جمہوری قوتیں وہ یہ امید لگا کے بیٹھی ہیں کہ جو پاکستان پیپلز پارٹی کی سیاست ہے، جو کہ عمران کے فاشزم سے نجات کا ذریعہ بنی، جو ان کے سیاسی انالیسس کی بنیاد تھی کہ آئینی طریقے سے تحریک عدم اعتماد لے کر آئیں، تو یہ فاشسٹ نظام جو ہے یہ اپنے منطقی انجام تک پہنچے گا اور کسی قسم کے سازشی سسٹم میں نہ وہ آئے. اور جب 2014 کا دھرنا دیا گیا عمران خان کی طرف سے، اس وقت بھی پاکستان پیپلز پارٹی نے سیاسی اور جمہوری طرز عمل کے اوپر قائم رہے کہ وہ کسی ایسی سازش کی حصہ نہیں بنے، اور انہوں نے جو ہے جمہوریت. اچھا قری صاحب، ایک منٹ لائن پہ رہیے گا. یہ میرے ساتھ ہمارے چیف رپورٹر شبیر لاشاری صاحب ہیں، ان سے تھوڑا پوچھتے ہیں. شبیر، جماعت اسلامی طرفاں ہی مار دھاڑ کا علاوہ کو آئندہ जे लाइ लाहेमल ऐलान कयो वियो त हू हिन इलेक्शन खे चैलेंज कंदा, इलेक्शन कमीशन ॾे वेंदा, कोर्टनि सां रुजू कंदा या प्रोटेस्ट कंदा, मतलब को उन्हनि जे पारां को लाहेमल आयो आहे? जी बिल्कुल. इन हवाले सां जेॾीमहिल ॿाहिरि कारकुननि जी जेका इहा वठ पकड़ थी, जंहिंमें जमात इस्लामी जा जेके मछरियल कारकुन हुजनि हिकु सोचियल सम्झियल मनसूबे तहत इहो सभु कुझु कयो, जेको मेयर जी ऐं डिप्टी मेयर जी जेका चूंड आहे उनखे तकरारी बणाए रहिया. उनखां पोइ फौरन बाद जमायत इस्लामी जो हिकिड़ो मुतालबो जेको आहे उहो प्रेस रिलीज़ जी सूरत में जारी थियो, जंहिंमें इलेक्शन कमीशन खां इहो मुतालबो कयो वियो त हीअ चूंड जेका आहे उहा उनखे ॿीहर जेको आहे ऑर्गेनाइज़ कयो वञे. हिन चूंड में जेको आहे इलाही सारा असांखे ख़दशा आहिनि, कारकुन विड़ी पिया आहिनि ऐं उन चूंड अमल खे सबूताज़ कयो पियो वञे. अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी हथ ठोकी जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे उहा जारी कई हुई, जंहिंमें इहो जेको आहे ॾेखारण जी कोशिशि कई वई त
ही चूंड जेका आहे उहा शफ़ाफ़ न आहे ऐं चूंड जेका आहे ॿीहर कई वञे। इहा हिकु सोचल सम्झल मनसूबे ते सभु कुझु कयो पियो वञे। फैज़ साहिबु अॼु जमायत इस्लामी जो जेको रूप मेयर जी चूंडनि दौरान असांखे नज़र आयो उहो साॻियो असांखे ईअं नज़र आयो ॼण PTI जो रूह पइजी वियो हुजे हुन में। हीउ हिकिड़ो ॾिसो जमहूरी प्रोसेस आहे। PTI जो रूह वधीक पे नज़र आयो या पुराणी MQM जो रूह वधीक पे नज़र आयो? हाणे ताज़ो 9 मई खां पोइ जेको आहे न PTI जो रूह जेको आहे उहो वधीक उन में दाख़िल थियल नज़र आयो। ऐं मां सहिरे बि इहा ई ॻाल्हि कई त KMC जो जेको हीउ ऐवान आहे ही जमायत इस्लामी जे मूड में आहे, उहा नथी चाहे त उहो जमहूरी अंदाज़ सां हले। हाफ़िज़ नईम रहमान इहो तय करे छॾियो आहे त मां ई मेयर आहियां, जेकॾहिं मां न त ॿियो को मेयर थी न सघंदो, ऐं इहो ऐवान जेको आहे ईअं असां हलाइण न ॾींदासीं। हीउ इंतिहाई जेको आहे अफ़सोसनाक रवैयो आहे। तांजी बड़ी मेहरबानी शबीला शाही साहब। शाहीन कुरैशी साहब, आपकी बड़ी नवाजिश, आपने हमें ज्वाइन किया और आज के लिए ख़बर यही है कि कराची से लेकर कश्मीर तक जो लोकल गवर्नमेंट के आखिरी मरहला था, पीपल्स पार्टी ने हर जगह पे एक क्लीन स्वीप की है। 6 के 6 डिवीज़नल हेडक्वार्टर के मेयर्स पीपल्स पार्टी के और 22 के 22 डिस्ट्रिक्ट काउंसिल्स के चेयरमैन भी पीपल्स पार्टी के, और बाकी जो म्यूनसिपल कमेटीज़ और जो टाउन कमेटीज़ हैं उसमें बड़ी भारी अक्सरियत से पीपल्स पार्टी कामयाब हुई है। कहीं पे इक्का दुक्का कोई किसी को कोई टाउन कमेटी मिली हो तो शायद, अदरवाइज़ क्लीन स्वीप है पीपल्स पार्टी की। और ज़ाहिर है आज पीपल्स पार्टी के लिए एक बड़ा दिन था और यकीन तौर पर उसके चेयरमैन और शरीक चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब और आसिफ अली ज़रदारी साहब ने जिस तरह अपने नुमाइंदों को अपना शाबाश दी है, उनको मुबारकबाद दी है, और उस वक्त उनके लिए ये भी कहा है कि अपने दरवाजे आवाम के लिए खोल के रखें। नाज़रीन, प्रोग्राम वक्त पूरा होते तो मेरे मेज़बान हैं असांजे पैनलिस्ट के इजाज़त सदाई करें।